साफ़ लफ़्ज़नि में त ॻाल्हि कान कई, पर हू तव्हां सां ॻंढिजणु चाहे थी, इहा मूंखे पक आहे। अच्छा, तोखे पक्का बाबा सालिया? बाबा ॻाल्हि इहा आहे त मूं महिल तुंहिंजे मर्याद दोस्त जी आहे मंग। बाबा जेकॾहिं तूं राज़ी हुजी ऐं तूं हुन वीचारे खे सहारो ॾीं त मां अॻिते ॻाल्हि खे वधाइण जी कोशिशि कयां, न त बाबा हिते ढकी भली आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इहो कमु नेकीअ जो आहे बाबा, नेकीअ जो। साले त चिभड़ वीचारो सही त चए थो। जेकॾहिं हिन ॾुखोल ऐं ग़रीब बेसहारा छोकिरी जो सहारो थी पवंदे न, सवाब जो कमु अथई। अबा जेकॾहिं न थी न, पोइ बसि मजबूरी त आहे न। पोइ मजबूर थी मूं वारो गामण वेठो आहे, पोइ बसि चवंदुसि उहो बचड़ो मुंहिंजो कुर्बानी खणी ॾींदो। मल्हार मासी सच पुछी न त मल्हार जे नंग में इज़त में नज़र विझणु मूंखे बड़ी कुझु मुनासिब नथो लॻे। यार कहिड़ियूं वेठो तो बेवकूफ़ीअ जूं ॻाल्हियूं करे, कुझु अकुल खां कमु वठो, अकुल खां कमु वठो। जॾहिं हू वीचारो हिन दुनिया में रहियो ई कोन्हे त छा मूं भले सॼी ज़िंदगी हुनजे पोयां सॼी ज़िंदगी पंहिंजी हयाती ॻारे छॾी थी छा? चरियो थियो हींअर छा? उहे बि सही सिधी ॻाल्हि आहे। हाणे छोकिरी खे माइट कपे करे खाईंदा त कोन न, हिते न सही किथे ॿिए हंधुनि खे परणाईंदा त सही, विहारण जी त न्याणी कोन्हे न। मासी सच पुछी त मां पाण दीवानू जे रिश्ते लाइ फिक्रमंद आहियां। पहिरियों उन जे बारे में कुझु सोचां, पोइ बाद जे बारे में सोचो। अवल मूंखे दीवानू जे पार लाहिण ॾियो। बाबा बाबा बानूअ जो तूं को बि फिक्र न कर, इहो मुंहिंजो पंहिंजो मसइलो। बानूअ सां गॾु मां तुंहिंजो बार बि लाहे छॾींदुसि। अलाह अलाह ख़ैर सलाह, बसि न। पर बाबा को मुनासिब संग त सोचे न। पर हाणे ईअं अहिड़े गेरे नथू फेरे जे पोयां त मां पंहिंजी भेण खे कोन लॻाए छॾींदुसि। निंधणगी त न आहे। अड़े अब्बा, तई वरी हाणे बानो जी ॻाल्हि कढी वेठो। हाणे बानो जो मसइलो तव्हांजो आहे, उहो तव्हां पाण में तय करे वठिजो। अब मूंखे हाणे तकड़ में ॿुधायो त मां शहज़ादी खे कहिड़ो जवाबु ॾियां, छा चवांसि वञी? भाई पापा तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। कमु इहो आहे त धणी बख़्श ख़ान खे वञी मुंहिंजो न्यापो ॾे त ॾींहं ॿिनि में असीं मूमल जे मथां लटो विझण ईंदासीं। मूमल असांजी अमानत आहे। बाक़ी जेकॾहिं हिन यार साले खां टीफूं कई ऐं को नख़रो कयई त पछाड़ीअ मां मूमल जो संग इन बेज़बाने गूंगे खे ॾियारे छॾींदुसि। मूमल खे किथे ॿिए हंधि वञणु कोन ॾींदुसि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।